औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह आल इमरान आयत नंबर 92। अल्लाह साईं फ़रमाए थो, तर्जुमो आहे, चङाईअ खे एसीं कॾहिं न पहुचंदव जेसीं जिन शयुनि खे दोस्त रखंदा आहियो तिन मां अलाह जी वाट में न ख़र्चियो, ऐं जेका शइ अलाह लॻ ख़र्चियो सा भली हुअणु घुरिजे, छो त अलाह उनखे ॼाणंदड़ आहे। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो। सूरह आल इमरान आयत नंबर 92। अल्लाह साईं फ़रमाए थो त चङाईअ खे एसीं कॾहिं न पहुचंदव जेसीं जिन शयुनि खे दोस्त रखंदा आहियो तिन मां अलाह जी वाट में न ख़र्चियो। यानी जेको कुझु तव्हांखे प्यारो आहे, जेके तव्हांजूं पसंदीदा शयूं आहिनि, प्यारियूं शयूं आहिनि, जेसिताईं उन्हनि मां तव्हां अलाह जे नाले ते ख़र्च न कंदव तेसिताईं चङाईअ खे न पहुची सघंदव, यानी नेकीअ खे न पहुची सघंदव, भलाईअ ताईं न पहुची सघंदव। ठीकु आहे। सो ऐं अलाह साईं अॻियां चए थो, ऐं जेका शइ अलाह लॻ ख़र्चियो, यानी जेका बि शइ अलाह जे नाले ते ॾियो, अलाह जे नाले सां ॾियो, अलाह जे लाइ ॾियो, सा भली हुअणु घुरिजे, यानी सुठी हुअणु घुरिजे, बहितरीनु हुअणु घुरिजे। जेका अलाह जे नाले ते ॾियो, अलाह साईं ॾिसो असांखे पाण थो गाइड करे। ऐं पोइ अलाह साईं फ़रमाए थो, छो त अलाह हुनखे ॼाणंदड़ आहे, अलाह खे ख़बर आहे, अलाह ॾिसे थो त तव्हां उन जे नाले ते छा था ॾियो, उन जे नाले सां छा था ख़र्च कयो। अक्सर इहो थींदो आहे त बचल सचल मानी अलाह जे नाले ते ॾेई छॾीसीं, पुराणा कपिड़ा अलाह जे नाले ते ॾेई छॾियासीं। मूंखे यादि नथो अचे त हाणे मां किथे पढ़ियो ऐं कंहिंजी इहा हुई ॻाल्हि, हदीस हुई या छा हुई, मूंखे कंफर्म न आहे, पर लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि त जेकॾहिं तव्हांखे अलाह साईं उहो मोटाए ॾे जेको तव्हां हुनजे नाले ते ॾींदा हो, त जेकर शर्म खां लॼी थी मरो, यानी घटि में घटि शइ अलाह जे नाले ते, अगरि कंहिं ते रहम बि आयो, पंहिंजे लाइ 5,000 जो वॻो वरितोसीं त ॿिए खे अलाह जे नाले ते 500 जो वठी ॾिनोसीं, यानी घटि वारो। बचियल खाधो सभिनी खाधो, पोइ जेको बची पियो अलाह जे नाले ते ॾेई छॾियोसीं, पुराणा कपिड़ा ॾिनासीं, पुराणी शयूं ॾिनियूंसीं, कंहिं ते अहसान कोन्हे इहो। अलाह जे नाले ते असां जेको कुझु ॾींदा आहियूं उहो अलाह साईं असांजो अहसान कोन खणंदो आहे, अलाह साईं असांखे मोटाए ॾींदो आहे। उहो असांजे अकाउंट में उहा नेकी जमा थींदी आहे, पर उहा नेकी तॾहिं जमा थींदी जॾहिं असां पंहिंजी प्यारियुनि शयुनि मां, पंहिंजी पसंदीदा शयुनि मां अलाह जे नाले ते ख़र्चु कंदासीं। मिसाल जे तौर ते मूंखे पैसा गॾु करण जो शौक़ु आहे, पर मां पैसा नथी ॾियां, घर मां कुझु पुराणो सुराणो कढी बसि ॾींदी थी रहां, का इस्तेमालु थियल शइ ॾींदी थी रहां, इहा मुंहिंजी नेकी कोन्हे। मज़ो तॾहिं आहे त जॾहिं उन्हनि पैसनि खे जंहिं अमाउंट सां मूंखे मुहबत आहे उन मां कुझु कढी अलाह जे नाले ते ॾियां। मुंहिंजा बहितरीनु पसंदीदा कपिड़ा आहिनि, उन्हनि मां को वॻो कढी अलाह जे नाले ते ॾियां। जेको खाधो मां पाण खावां थी 3 वेला, ताज़ो, साफ़ु सुथिरो, सुठो पकल, उन मां ओड़ो ई हिसो जहिड़ो मां पंहिंजे लाइ कढियो आहे ओड़ो कढी अलाह जे नाले ते ॾियां, तॾहिं उहा नेकी आहे। यानी मां पंहिंजी पसंदीदा शइ मां, पंहिंजी प्यारियुनि शयुनि मां अलाह जे नाले ते जॾहिं हिसो कढी ॾियां, तॾहिं उहा मुंहिंजी अलाह साईं वटि नेकी काउंट थींदी। अलाह पाण थो चए त अलाह जे नाले ते जेको ॾियो उहा शइ भली हुजणु घुरिजे, उहा सुठी हुजणु घुरिजे। घर जो किन कबाड़ कचिरो फालतू सामान कढी अलाह जे नाले ते न ॾिबो आहे। असां बि फालतू सामान घर मां कढंदा आहियूं, यूज़्ड कपिड़ा कढंदा आहियूं, थाम हूंदा आहिनि, हंध चादरूं चपलियूं कुझु बि, त असां उहो अलाह जो नालो करे न ॾींदा आहियूं। असां चवंदा आहियूं, मुंहिंजो इहो उसूल आहे त भई हीअ शइ हाणे असांखे कमु नथी अचे, हीअ घर खां वधीक असांजी ज़रूरत में न आहे, त भली वञी ॿिए कंहिंजी ज़रूरत पूरी थिए, उहा अलाह जे नाले ते न ॾींदा आहियूं। अलाह जे नाले ते नओं कपिड़ो वठी ॾियणु, कंहिंखे पैसो ॾियणु, कंहिंजी ज़रूरत, कंहिं बि तरह जी ज़रूरत पूरी करणु, सुठो खाधो खाराइणु, पंहिंजे पाण जहिड़ो पाण खाईंदा हुजूं, यानी जेके शयूं असांखे प्यारियूं आहिनि, पसंदीदा आहिनि, उन्हनि मां जॾहिं ख़र्चु कबो तॾहिं उहा असांजी नेकी काउंट थींदी, तॾहिं उहा भलाई थींदी। अलाह थो फरमाए, पाण गाइड थो करे, असांखे सेखारे थो, असांखे ॿुधाए थो, असांखे सम्झाए थो त अलाह जे नाले ते उन्हनि शयुनि मां ॾियो जेके तव्हांखे प्यारियूं आहिनि, जेके तव्हांजूं पसंदीदा आहिनि, ऐं अलाह जे नाले ते जेको ॾियो, अलाह जे नाले ते जेको ख़र्चु कयो उहो सुठो हुजणु घुरिजे, भलो हुजणु घुरिजे, छो त अलाह हुनखे ॼाणंदड़ आहे। अलाह खे त सभु ख़बर आहे न। अकेलाई में हुजूं, किथे बि हुजूं, रब असांखे ॾिसे थो, ॿुधे थो, असांखे ॼाणे थो, हुनखे ख़बर आहे त बंदो छा पियो करे। उहा ॻाल्हि जेका असांजे दिलि में गुम हुजे, असां जेका पाण खां बि लिकाए रखूं, उहा बि अलाह खे ख़बर आहे। अलाह त हर शइ ॼाणे थो न, त
इहो यादि रखो त जेतिरो बि ॾियो जेको बि ॾियो अलाह साईं पाण थो फरमाए त अलाह जे नाले ते जेको ॾियो उहो सुठो ॾियो ऐं पंहिंजी पसंदीदा शयुनि मां ॾियो, पंहिंजी बहितरीनु वणंदड़ प्यारियुनि शयुनि मां कढी अलाह जे नाले ते ॾियो। सो अलाह असां सभिनीनि खे सम्झण जी अमल करण जी तौफ़ीक़ ॾे त असां अलाह जे नाले ते हिकु त ॾियूं, पहिरीं ॻाल्हि त कंजूसी न कयूं, ॻंढ ॿधी न वेहूं पंहिंजी माल मिल्कियत ते पंहिंजी शयुनि ते, बल्कि उन मां कढी अलाह जे नाले ज़रूरु ॾियूं ऐं उन्हनि शयुनि मां ॾियूं जेके बहितरीनु हुजनि, जेके असांखे प्यारियूं हुजनि, जेके सुठियूं हुजनि, दिलि वॾी करे, दिलि खोले, छो त जेको कुझु असां वटि आहे उहो असांजो त आहे ई कोन न। मुंहिंजी कहिड़ी औकात आहे त मां पाण वटि पैसा रखां, सोन रखां या ॿियूं के क़ीमती शयूं रखां या सुठा सुठा कपिड़ा पायां, मुंहिंजी कहिड़ी औकात आहे? काई औकात न आहे, त अलाह जो ॾिनो आहे न। पोइ उन अलाह जे ॾिने मां असां अलाह जे नाले ते उहो सुठो हिसो छो न कढी सघंदा आहियूं? उते अची छो असांजी दिलि सुस्त थी वेंदी आहे, दिलि नंढी थी वेंदी आहे, त ॾींदे महिल असांखे थोरो तकलीफ़ थींदी आहे, चऊं हल भला हे मूंखे वणे थो इहो न ॾियां। मज़ो तॾहिं आहे न जॾहिं पंहिंजी का प्यारी शइ अलाह जे नाले ते ॾियो, का वणंदड़ का सुठी शइ। सो अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे त असां अलाह जे नाले ते हिकु त ॾियूं, ॿियो उहो ॾियूं जेको सुठो हुजे, उन्हनि शयुनि मां ॾियूं जेके असांखे प्यारियूं हुजनि, जेके असां पाण खां अलॻि न करणु चाहियूं, चाहे असांजो माल मिल्कियत आहे, पैसो आहे, कुझु बि आहे। अलाह सभिनी खे तौफ़ीक़ ॾे।